नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी लॻ हटड़ी बाईपास ग्राउंड ते लाइव स्टाक खाते पारां 3 ॾींहनि वारो जानवर जी नमाइश जो मेलो शुरू थी वियो, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान मां आला नस्ल जा क़ीमती जानवर, उठनि, गाबन, बकरियुनि ऐं ॿियनि जानवरनि समेत मालवंद हटड़ी बाईपास ते जानवर जी नमाइश में पहुची विया। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मसू भुरगड़ी में गुलाम मुस्तफ़ा बिरोई पंहिंजी रिपोर्ट में। बीठल आहियूं मसू भुरगड़ी भरिसां हैदराबाद बाईपास ते, जिते लाइव स्टाक खाते पारां 3 ॾींहंनि जो जेको आहे जानवरनि जो मेलो लॻायो वियो आहे। असीं हुते मौजूदु आहियूं। अचो त हिते मौजूदु जेके मालवंद आहिनि, अवामी न्यूज़ पारां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सर ज़िला नशर फरोज़ खां सर बकरियों का आया हूँ। कहिड़े जिन्स जूं? सर ये गुलाबी जिन्स जी बकरियों हैं। मेले के कीअं था ॾिसो? सर बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह वी कम असां तरफ़ां ओरिजिनल आहे जी। मेलो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त आहे। बिल्कुल अहिड़ा त सिंध में हुजणु खपनि, अहिड़ा मेला हुजणु खपनि। छा कया आहियो? कहिड़े नस्ल जो आहे? गुलाबी कपली। मेले के कीअं पिया ॾिसो तव्हां? मेला माशाल्लाह सही है। अहिड़ा मेला लॻणु खपनि इंशाल्लाह मिले थियनि त ॾिसो न, अॻु में अवेयरनेस ई न हुई माल जे हवाले सां। जीअं बकरियूं आहिनि या पंहिंजो मेहूं आहिनि, हाणे हिते माण्हू असां ॾिसूं पिया त हिते स्पेस ई कोन बचियो आहे एतिरो, ऐं माण्हुनि जो माल अञा ॿाहिरि बि बीठो आहे थियो। माना एॾो शौक़ु वधियो आहे। हिते 27 लख वारी बकरी बि आई आहे, 50 लख वारी मेह बि आई आहे। इन हिसाब सां मुख़्तलिफ़ शयूं हिते ॾिसण में अचनि थियूं, ऐं हर म्यूज़िकल प्रोग्राम बि आहे। उन हिसाब सां ही जेके वॾा स्टॉल लॻा आहिनि, उन में सभु को पंहिंजी शइ खे ज़ाहिर करे थो। इन हिसाब सां तमामु सुठो ऐं गवर्नमेंट जो सुठो सहकार आहे। जानवरनि जे मेले में मालवंदनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, इन जो चवणो त जेको आहे अहिड़ा मेला लॻणु खपनि ऐं जानवरनि जो जेको आहे नुमाइश थियणु खपे। ऐं कैमरामैन नूर मोहम्मद तुर्क सां गुलाम मुस्तफ़ा बिरोई, अवामी न्यूज़, मसू भुरगड़ी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।